नाले आवाज़ टीवी पारां इल्म पिरायो सिंध समारोह के सिरे हेठि मल्हाइजंदड़ सकाफ़ती ॾियारे के हवाले से गड़ी हसन में तकरीब कोठाई वई। उन ई मौके ते तकरीब में शरीक माण्हुनि आवाज़ टीवी के रिपोर्टर निज़ाकत अली कंडराणीअ सां कहिड़ा वीचार वंडिया अचो त ॾिसूं। अस शुक्रगुज़ार आहियूं आवाज़ टीवी के सथ जा जैं असांखे हिकिड़ो प्रोग्राम ॾिनो आहे इल्म पिरायो सिंध सवारियो। कोरोना जे बिनस्बत सां सॼी दुनिया हिकिड़े भूचाल में गुज़री रही हो जिते सॼी दुनिया माना शटडाउन लॻो पियो आहे उते सिंधी मीडिया आवाज़ टीवी हिकिड़ो स्लोगन ॾे इल्म पिरायो सिंध संवारियो। त इहा हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे सिंधी क़ौम जे हैसियत सां असीं मुबारकबाद था ॾियूं आवाज़ टीवी के सथ के उम्मीद था क्यों तो असीं पंहिंजे दोस्तनि सां साथियुनि सां गॾु 5 डिसंबर हिकिड़ो ईद जीअं मल्हाईंदासीं। आवाज़ टीवी ऐं उन जे सथ जेका ऐलान नियल 5 डिसंबर सिंध में सकाफ़त के हवाले से टोपी अजरक के हवाले से उन सां गॾोगॾु तालीम पिरायो सिंध संवारियो जे उनवान हेठि अॼु गड़ी हसन में ये जो प्रोग्राम क़ौमी अवामी तहरीक के तरफा मल्हायो वियो आहे। असीं मुबारकबाद पेश था क्यों आवाज़ टीवी ऐं उन जे सॼे साथ के मैसेज असां ॾींदासीं पंहिंजे ॿारनि खे बि पढ़ाइनि। असां हर साल 5 साल पुराणो ईद जीअं इंशाअल्लाह सकाफ़त ॾियारो मल्हाईंदा ईंदासीं। असांजो सिंधियुनि जो जज़्बो आहे वध में वधि इहो ख़ुशी जो ॾींहुं आहे। असां हर साल मल्हाईंदा ईंदासीं। मूंसां मुंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि कर टोपी अजरक ऐं जंडीअ जी ॻाल्हि कर मुंहिंजो जियापो मुंहिंजी सकाफ़त। इल्म पिरायो सिंध संवारियो माउ जी थंज मल्हायो वला माउ जी थंज मल्हायो वला। इल्म इंसान जी टीह आहे इल्म इंसान जी टीह आहे ही सियाणनि आ समझायो वला माउ जी थंज मल्हायो वला। जागो जागो सिंधी जागो सिंध पंहिंजे जा बेट बचायो सिंधी सारा मुतहद आहियूं सिंधी सिंधी सारा मुतहद आहियूं हथ हथन में ॾई हुलायो। जैसा आहे प्यार असांखे जंहिं आहे नाज़ असांखे पंहिंजी सा तहज़ीब बचायो इल्म पिरायो सिंध संवारियो।